दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे नामवर लेखक मोहतरम शेख अयाद जी लिखियल कहाणी खिलणी ॿुधाईंदुसि। हिन जी सादगी में बि चालाकी हुई ऐं चालाकी में वरी सादगी। कॾहिं ॿारनि जीअं नचंदी टिपंदी ईंदी ऐं पुठियां अची अखियूं ॿुटींदी त कॾहिं ओचितो मुंहिंजा वाह डाहे चवंदी, ॾिस त कीअं थी पियो आहीं, ऐं पोइ आरसी खणी हथ में ॾींदी। कॾहिं पेंसिल रखी मां पाणी पीअण लाइ उथंदुसि त गोरो ई भञी छॾींदी ऐं अञा खणण जी कोशिशि कंदुसि त खिल में वेड़जी वेंदी। त कॾहिं पोती पग करे ॿधी ईंदी ऐं किताब मुंहिंजे हथ मां खसे चवंदी, चओ हाणे छा थो चए। त कॾहिं टाचणी खणी मुंहिंजे कंध में चुभाईंदी। त वरी कॾहिं शरबत में लूणु विझी खणी ईंदी ऐं कॾहिं ॾेमूं फासाए पर खां वठी मुंहिंजे अॻियां आणींदी ऐं ॾेॼारींदी। हिकु ॾींहुं त माॻे विछूं ई तिरी ते खणी आई। अलाए जे कीअं ॾंग कढियो ई आयसि। ॾिस, मूं हिन खे मंडियो आहे, हिन चयो ऐं मूं ॾांहुं शरारत भरियल नज़रनि सां ॾिसंदे चयो, तूं त माण्हुनि खे बि मञींदी आहीं। हिन जे मुंहं ते लॼ छाइजी वई ऐं विछूं खणी मुंहिंजे पान में विधाई। मां छिरक भरे उथी पियसि ऐं चोटी खां वठी चयोमांसि, चओ वरी ईअं कंदे? न बाबा न, मूं तौबा कई, मुंहिंजी माउ बि तौबा कई। हिन हथु विझी चोटी चढ़ाईंदे चयो। ऐं हिकिड़े ॾींहुं मंझंदि जो मूंखे देरि थी वई ऐं हू मानी खणी आयो। मूं घणो ई खेसि चयो त पाणी खाईंदसि, पर हू थी मुड़े ज़ोरी गिरह ठाहे वात में ॾींदी वई। ज़ालूं सभु बेवकूफ़ हूंदियूं आहिनि, मूं खार खाईंदे चयो। तॾहिं त तूं बि पास नथी थिए। ठीकु आहे, हिन गोश्त जो कंडो पानी में लिकाईंदे मुंहिंजे वात में विझी चयो। ऐं मूं हॾो चबे अञा मुंहुं घुंजायो ई मस्तु त हू खिलंदी भॼी वई। मूं खार में चयो, बसि अॻिते हिते न ईंदुसि। हा अड़े ॾिसां घणा ॾींहं थो इन ई गोड़ में पढ़ी सघी। हिन नक खे मोलो ॾींदे चयो, घर में हिकु अखर बि पढ़ी विए त मूंखे करे चइजांइ। मूं सोचियो चए त वाक़ई सच थी। असांजो घर नंढड़ो हो ऐं ॿियो त ॿार हुया घणा, सो मां हिन जे घर अची पढ़ंदो हुअसि। संदसि घर में रुॻो 2 भाती हुया, मासी ऐं हू। पर हिन बि त मुंहिंजे नक में दम कयो हो। हर रोज़ नयूं शैतानियूं सोचींदी हुई। पाण त मैट्रिक में नापास थी पढ़ण जो ख़्याल ई लाहे छॾियईं। हाणे लॻी हुई मुंहिंजे पुठियां। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे हथ में कैमरा ॾिसी ज़िद कयाईं त मुंहिंजो फ़ोटो कढ। घणी रदो बदल खां पोइ जॾहिं मूं संदसि फ़ोटो कढियो थिए तॾहिं हू पोती छिके पंहिंजो मुंहुं ई ढके छॾियो। हिकु घुमरे मां अञा किताब खणी आयसि त ॾिठमि 2-4 छोकिरियूं वेठियूं आहिनि। मां कोठी में घिड़ियसी मसि त सभिनी वठी खिलियो ऐं हू एतिरो त खिली जो पेट खे हथु वठी वेही रही। मूं फिको थी खेसि चयो, आहे त ख़ैर, तोते थोरई ते खिलियो थी। हिन खिल रोकींदे चयो, तूं पाण चओ तुंहिंजी शिकिल अहिड़ी आहे छा? तुंहिंजी शिकिल ॾिसी त मूंखे रोअणु ईंदो आहे, खिल वरी कीअं ईंदी? हाणे बक छॾ, मूं खेसि चिड़ियो। ईअं माण्हू ॾिसी मथो छो फिरी वेंदो अथई? मथो त तुंहिंजो पढ़ी पढ़ी फिरी वियो आहे। ईअं चई हू वरी खिलणु लॻी। सच ॿुधायई, छो पे खिलियोसीं? मूं ज़ोहरा खे ॿुधायो त तो BA में फ़िलासफ़ी खई आहे। तंहिं ते हिन हिकिड़े फ़िलसोफ़ जी ॻाल्हि ॿुधाई त कीअं हिन छेणो भित ते ॾिसी चयो हो त ॻऊं इहो छेणो भित ते कीअं लाथो आहे। उन ते मूंखे ॾाढी खिल आई। हिकु दफ़े मूं खेसि जमहूरियत जा उसूल थे सम्झाया, पर ख़ुदा त असांखे जमहूरियत नथो सेखारे। हिन सोचींदे चयो, ख़ुदा त घणा ई दोज़ख में विझे थो ऐं थोरा ई जिन में मुला मौलवी चरिया खरिया आहिनि तिन खे बिश्त ॾिए थो। हू तक़रीर करणु लॻी, पर ॿेली हीउ बिश्त दोज़ख जो मामिलो अजीब आहे। मां त सोचींदे मुंझी पवंदी आहियां। मैट्रिक में असांखे मास्तर ॿुधायो हो त सूफ़ी चवंदा आहिनि त इंसानी रूह में ख़ुदा जो जुज़ो आहे। जे ईअं आहे त पोइ दोज़ख में बि सिर्फ़ु रूह थो वञे। उन जी माना इहा थी त दोज़ख में ख़ुदा थो वञे। हू मज़हब जी बेमानाई ते खिलणु लॻी ऐं मां सोचे रहियो हुअसि
त हिन खे इहे शरारती ख़्याल अचनि छो था। ख़ुदा मां बि नथी रहे। संदसि खिल में ज़िंदगी हुई, ज़िंदा दिली हुई। खिलण महिल संदसि गिलनि ते ॼण त सफ़ेद ऐं सुर्ख गुलाब घोटिजी वेंदो हो। संदसि नंढड़ा चप मात में आला थी वेंदा हुया। मूं हिन खे मुरकंदे त कॾहिं बि न ॾिठो हो। हू हमेशह खिलंदी हुई ऐं संदसि खिल में ॼण त सॼी दुनिया जी संगीत समाइजी ईंदी हुई। संदसि ट्रैक बि ॼण त मासूमियत ऐं शरारत हथ हथ में ॾेई नचंदियूं ग़ाइब थी वेंदियूं हुयूं। अकेली हूंदी त पेई ॻाईंदी, माण्हू ॾिसंदी त खिली वेंदी, ॼण त सॼी दुनिया जी ख़ुशी संदसि रूह में समायल हुई। हू एतिरो त खिलंदी हुई जो संदसि अखियुनि मां ॻोढ़ा वहण शुरू थी वेंदा हुआ ऐं पतो ई न पवंदो हो त हू खिले थी या रोए थी। पंहिंजी हयाती में लुड़क ऐं मुर्क गॾु गॾु घोटियल हुया। हू हर कंहिंखे तंग कंदी हुई पर कोई मुंहिंजा कक न थींदो हो। मां संदसि नफ़रत उन करे कंदो हुअसि जो मूंखे हिन सां मोहबत हुई ऐं मोहबत उन करे कंदो हुअसि जो मूंखे हिन खां नफ़रत हुई। मिठी मिठी नफ़रत, कौड़ी कौड़ी मोहबत। दूर रही दूर रहणु चाहींदो हुअसि, वेझो रही वेझड़ाई मां कक थी वेंदो हुअसि। मूंखे ॿियूं सोटियूं मासातूं हुयूं पर का अहिड़ी अजीब व ग़रीब न हुई। कंहिंखे एतिरी मजाल न थींदी हुई जो मूंसां खणी खेचल करे। सभु किताबी कीमो सम्झी मुंहिंजी इज़त बि कंदियूं हुयूं ऐं मूंखां नफ़रत बि कंदियूं हुयूं। पर हू अलाए जे छो मूंखे छेड़ींदी हुई। मां किताब जेके सिफ़े ते निशान विझी बंदि करे वेंदसि त हू उहा निशानी उतां कढी ॿिए सिफ़े ते विझी छॾींदी। मां फाउंटेन पेन में मस भरे रखंदसि त हू मस कढी पाणी भरे रखंदी। मतिलबु त अजीब शामत हुई। मूं कई भेरा ख़्यालु कयो हो त वरी संदसि घर न वेंदसि। अञा 2-2.5 कलाक घर में वेहंदसि त हू कोई बहानो ठाहे माण्हू मोकिलींदी। मसलन चवाए मोकिलींदी त अम्मा खे मथे में सूरु आहे, दवा त ॾे, ऐं मां अञा सूर जी दवा खणणु वेंदसि त नियापो ॾींदड़ गुम थी वेंदो ऐं लाचार मूंखे दवा खणी संदसि घर वञणो पवंदो। अञा वेंदसि बसि त हू खिलंदी चवंदी, ॾिस कीअं चालाकी करे घुरायो माए, पतो पियई, ऐं पोइ नोड़ी टुपण लॻंदी। पर ईअं बि न आहे त हू मूंखे सिर्फ़ु मस्करी लाइ घुराईंदी हुई। मूंखे यादि आहे त तह ऊन्हारे में मूंखे पढ़ी पढ़ी निंड अची वई हुई ऐं ॾाढी गर्मी करे पासा बदिलाईंदो हुयसि त कंहिं महिल थधे झलके ते अखि पटिजी वेंदी हुई ऐं हू विञणो हलाईंदे नज़र ईंदी हुई। मूंखे अखियूं पटींदे ॾिसी ठका कराईंदी हुई पुठी ते विञणो ऐं ईअं चवंदी उथी वेंदी हुई त निंड में ॻाल्हाई छो थो, असांजी निंड थी फिटे। जॾहिं गॾिजी मानी खाइणु वेंदा हुआसीं तॾहिं चवंदी हुई त ॾिसजांइ जे मूं अॼु तोखे बुख न मारी, ऐं पोइ ट्रैक ॾींदी हुई। पर मूं ॾिठो हो त हू तमामु थोरो खाईंदी हुई ऐं सुठी शइ मुंहिंजे लाइ रखंदी हुई। हिकिड़े ॾींहुं मूंखे सख़्तु बुख़ारु हुयो, सो मूं भेण खे चयो त मथे खे ज़ोर ॾियणु। हिन हुडी मां चयो त 2 कलाक सां न मासात वेही ज़ोर न अथई, अञा पियो ज़ोर ज़ोर करी। मूंखे ख़बर न हुई गशी जी हालति में मूंखे ज़ोर न हो। अहिड़ी तरह कई दफ़ा मूं महसूसु कयो हो हिन जी मूंसां हमदर्दी। मूं BA जो इम्तिहान पास कयो ऐं हिन वटि वियसि। हिन चयो मिठाई खाराए ऐं टहक ॾेई चवणु लॻी, हल सुञा तूं छा खाराईंदे। मुंहिंजो मङणो थी वियो ऐं हू आई ऐं चयाईं मिठाई खाराए। पोइ चयाईं हल सुञा तूं छा खाराईंदे, चई टहक ॾेई खिलणु लॻी। मुंहिंजी शादी थी वई ऐं हू आई, चयाईं मिठाई खाराए, ऐं पोइ साॻी तरह हल सुञा तूं छा खाराईंदे, चई टहक ॾेई खिलणु लॻी। मूंखे किको ॼाओ ऐं हू वरी आई ऐं साॻिया लफ़्ज़ चयाईं मिठाई खाराए, ऐं पोइ हल सुञा तूं छा खाराईंदे, चई टहक ॾिनई। हिन में अञा बि मासूम शरारत हुई, अञा बि ज़िंदा दिली हुई, अञा बि खिली खिली ॻोढ़ा वही ईंदा हुअसि। काल्ह हू मुंहिंजे किके खे खेॾाए रही हुई। हिन जी मुंहिंजी किके सां ॾाढी दिलि हुई। किको बांबड़ा पाए थोरो घुमणु सिखी वियो हो, सो काल्ह जीअं ई हू किके खे कुॾाए रही हुई, मां ऑफिस मां मोटियसि। किके मूंखे ॾिसी कयो बाबा बाबा। मूं ॿाहूं डिघेरियूं त खणांसि, पर किको कंधु धोणे हिन जी छाती सां चोटी पियो ऐं चयाईं अम्मा अम्मा। मूं चर्चे में चयो, अरे अम्मा त तुंहिंजी मानी पई पचाए, हीअ अथई फुफी। पर किके ॼण त मुंहिंजी ॻाल्हि न मञी ऐं हिन छाती मां मुंहुं कढी ॾांस ॾिसी चयाईं अम्मा। अचानक मूं ॾिठो त हिन जो मुंहुं वों वों थी वियो ऐं ॻोढ़ा संदसि अखियुनि मां लही गिलनि ते अची विया।
मुतैजब में पुछियो, छो आहे त ख़ैर? हिन किके खे चुभियो ऐं संदसि चोली में मुंहुं लिकाए सुल्का भरण लॻी। मां हैरत में हुअसि। अॼु शायदि पहिरियों भेरो हिन जो टहक ऐं लुड़क दोस्ती छिनी जुदा थिया हुआ। ज़िंदगी खिल जो सहारो न वठी सघी हुई ऐं ॻोढ़ा क़ाबू पाए विया हुआ। ख़ुशी ग़म खे चुमियो ॾेई अलविदा कई हुई। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे ही कहाणियूं पसंदि अची रहियूं आहिनि त तव्हां मूंखे कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं ईंदड़ नयूं कहाणियूं तव्हां ताईं जल्दी पहुची सघनि। ऐं उनखां अलावा मुंहिंजी हिन वीडियो खे तव्हां लाइक कंदो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी।